इहो निमाणन जो माण अथव सचो सतराम। इहो बेवान जी वाह अथव सचो सतराम। इहो हीणन जो हमराह अथव सचो सतराम। इहो अहिड़न जो आधार अथव सचो सतराम। इहो कंदो बेड़ा पार अथव सचो सतराम। इहो दानी दातार अथव सचो सतराम। इहो ईश्वर जो अवतार अथव सचो सतराम। इहो निमाणन जो माण अथव सचो सतराम। इहो बेवाहन जी वाह अथव सचो सतराम। अर्थ उहो सर्वव्यापी सदा अविनाशी परम पिता परमेश्वर या सचो सतगुरु जेको जीव उन जी राह में पंहिंजे मान ऐं शान खे न ॾिसे, उन जी सिफ़त में लॻा रहनि था, या जिन खे ॿियो को सहारो या भरोसो न आहे, प्रभु उन जो मान या सहारो बणजनि था। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में ॼाणायो वियो आहे त जेके बि जीव पंहिंजी शान मान इज़त आबरू जी परवाह करण खां सवाइ बेशक उन्हनि खे दुनिया वारा टोकू कनि चिथरूं कनि, तॾहिं बि पंहिंजी मस्ती में मस्त पंहिंजे प्रभु जे सचे नाले ते कुर्बान ऐं जिन ॿियो को पंहिंजो वार वसीलो न जातो आहे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ सचे सतगुरु जी ओट वरिती अथनि, अहिड़नि जो निमाणनि जो माण बणिजे थो, याने उन्हनि जो शान मथाऊं रखे थो ऐं जिन जो ॿियो सहारो न आहे उन्हनि जो सहारो बणिजे थो। मिसाल रानोती जी माई हुजायत बाई जेका विधवा हुई ऐं हालत ग़रीबी हुई, ॿियो को सहारो न होसि, तॾहिं सचे सतगुरु साईं सतरामदास साहिब जन वटि आई, अर्ज़ु रखियाई त सचा पातशाह मां मिसकीन आहियां, घर में छोकिरी जो वियांउ आहे, पर जीअं त मूं सॼे शहर वारनि जो उमिरि भर हर पगी ख़ुशी जे मौक़े ते खाधो आहे सो लाइण थी चाहियां, अहिड़ो कुझु ॾियो जीअं सभिनी खे खाराए सघां। घर में थोरे अटे थोरे चांवरनि ऐं कुझु दाल खां सिवा ॿियो आहे बि कुझु कीन। तॾहिं साईं जन वराणियो त वञी सॼे शहर खे खाराए, सॼी ॾे वठ बि पूरी कर, पर यादि रखजांइ सामान जे कमरे में तोखां सवा ॿियो को बि न वञे। तॾहिं उहा माता पंहिंजे घर आई ऐं अची सॼे शहर खे मनायई ऐं ख़ुशी मां ज़ोर शोर सां शादी जूं तयारियूं करण लॻी। हाल जी कुंड में खाधे जो सामान रखियोसि। जॾहिं सामान खणण वई त ख़्यालु आयुसि त साईं जन खां भंडार लाइ चादर बि वठणु विसरी वई। रड़की साहिब जा शेवादारी कंहिं बि शुभ मौक़े ते भंडार लाइ चादर बरकत जी खणी वेंदा आहिनि ऐं खाधे जे सामान जे मथां विझंदा आहिनि त उन्हनि जो भंडार कॾहिं बि न खुटंदो आहे। अञा माई सोचे ई रही हुई त मथां रूम जी अध छती जी काम गाडर माई जे अॻियां किरी सामान जो ढक याने रहमत जी चादर बणिजी वई ऐं सामान जो बि नुक़सानु न थियो। माई उन ई किरियल अध छती जे हेठियां वई सामान कढंदी सॼो शहर खारायईं, धीअरनि सां ॾे वठ कयाई, तॾहिं बि जेतिरो सामान पंहिंजो रखियो होसि ओतिरो बचियो रहियुसि। ऐं जॾहिं वापसि रड़की साहिब आई त साईं जन खे चयाई त मूंखे चादर वठणु विसरी वई हुई। तॾहिं सचे सतगुरु साहिब जन वराणियो त तूं यादि कयो ऐं असां अध छिती जी काम वञी चादर बणाए छॾी। तंहिं ते माई सचे संतनि जो जसु ॻाइण लॻी त कीअं त ग़रीब बेसहारे जी लाज रखी अथनि। संतनि जो फरमान आहे त दुनिया में हर इंसान उन ई औरत खे विधवा सॾे थो जंहिंजो मुड़ुसु मरी वियो हुजे, पर कंहिं पाण खे बि विधवा सॾियो आहे जेके जीअरे मुड़ुसु विञायूं वेठा आहिनि, याने पंहिंजे प्रभु खां परे थी विया आहिनि। असां सुहागण तॾहिं आहियूं जॾहिं उन ई मालिक सां मिलूं, न त उन ई बग़ैर हिकु विधवा औरत ऐं असां में को बि फ़र्क़ु न आहे। इहो हीणन जो हमराह अथव सचो सतराम। इहो
इहो अहिड़नि जो आधार थव सचो सतराम। अर्थ कमज़ोर ऐं बेहिमत जो आसरो, दुखनि में अटकियल जो इजो सचो सतगुरु ऐं परम पिता परमात्मा आहे। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में चयो वियो आहे त हे इंसान, कंहिं बि जीव खे कमज़ोर ऐं मजबूर न सम्झ। जंहिंजो को बि न आहे उन जो सभु कुझु उहो सचो सतराम आहे। तंहिं करे सदाई सच जी राह ते अमल कर, कंहिंखे बि ॾुख में ॾुखाए न। हिन दुनिया में कमज़ोर ऐं मजबूर उहो आहे जंहिंखे प्रभु में भरोसो न आहे ऐं पाण खे सभु कुझु सम्झनि था, उहो ई अंत में दुख पाइनि था। पर जिन सचे सतगुरु जो सहारो वरितो से ई ॿ सागर लंघी पार थिया। मिसाल, छांदड़ ॻोठ में साईं जन भॻत करे रहिया हुआ त हिकु मुस्लमान अली शेर नाले अची संतनि खे सुवाल कयो त साईं, मुंहिंजी माउ सख़्तु बीमार आहे ऐं मां हर जॻह तां निराश थी सेठ करमूमल खां कर्ज़ खणी माउ जो इलाज करायो। हाणे मां उहो अदा करे नथो सघां ऐं मूं ते रहम खाई उन ई कर्ज़ रूपी मर्ज़ खां छॾायो। संतन उन जो सॼो हवाल ॿुधी संगत तरफ़ निहारियो ऐं संगत खे सम्झायूं त कंहिंजी बि मजबूरी जो नाजाइज़ फ़ाइदो न वठो, पर कंहिं ग़रीब जी पर घोर लहो। तव्हां कंहिंजो आधार बणबा त ईश्वर तव्हांजो आधार बणबो। उन जे ॾिनल नाले ते ई आख़िरत में कमु ईंदो, बाक़ी सभु हिते ई रहंदो। अॻिते नेकी ई कमु ईंदी। ईअं चई खणी झोल घुमायूं ऐं अची उन कर्ज़ी खे ॾिनऊं त उन जो कर्ज़ बि लथो ऐं बाक़ी रक़म मां उन खे चयऊं त वञी को कारोबार कर ऐं अॻिते ईमानदारी सां कमु करे कंहिं बुखे खे कुझु खाराइजो। असांखे साईं जन जी ज़िंदगी मां हज़ारे अहिड़ा मिसाल मिलनि था। असां बि सचे सतगुरु जा सचा तॾहिं सॾिबासीं जॾहिं उन जी राह ते हली उन जी रहणी जी अमलनि जी तकमील कंदा।